खुश आं? ठीक ठाक बड़ा सफ़ा फर्स्ट क्लास लगा मैं पहुंच जे दुआ सां। इलाही ॾींहंनि खां पोइ यार आयो कादर। हाँ यार सिक पई लगी थोड़ी बड़ा भला आजकल छा तो कम हले के जा एल्बम हलन। यार कादर छा कयूं को सुठी सिंगर कान थी मिले। असल में कम करण जो मज़ो ईंदो आहे के सुठे सोभर सिंगर सां जंहिंजो माशाल्लाह आवाज़ क्यूट हुजे। अहिड़ी का सुठी सिंगर मूंखे सुझे कान थी कादर। बाबा ये मार्केट में ये नई सिंगर आई है ना सुमेरा अली जबरदस्त। सुमेरा अली बिल्कुल बिल्कुल सुमेरा अली तो कौन ॿुधो फेसबुक ते व्हाट्सएप ते ग्रुपन में ॾाढे उनजे सॉन्गनि धूम मचाए छॾियो। यार मां असल में हिकिड़े ॿिए दोस्त मूंखे ॻाल्हि कई त हिकिड़ी नई सिंगर आई आहे सुमेरा अली। मां ॾिठी न तव्हां ॾिठी आहे उनखे? हाँ बिल्कुल ज़बरदस्त आहे फेस ज़बरदस्त आहे वॉइस ज़बरदस्त आहे ये माशाल्लाह न्यू उभरंदड़ सिंगर आहे माशाल्लाह ज़बरदस्त ज़बरदस्त। जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ यार कादर जी वॾा किथां जी सिंगर आहे सुमेरा अली? वॾा सिंगर सुमेरा अली हैदराबाद जी आहे अच्छा ऐं माशाल्लाह ज़बरदस्त जी वॉइस आहे ऐं मां त उनजा काफ़ी इहे सॉन्ग ॿुधाइनि ऐं मां उनजी सम फैन थी वियो आहियां। यार हुओ हैदराबाद में माशाल्लाह सुठी सिंगर आहिनि थियूं। जी जी माशाल्लाह बिल्कुलु ऐं सुठियूं सिंगर सुठियूं वॉइस हमेशह हैदराबाद जी हाणे राणी फ़ाइज़ा अली बि फेमस थी वई। माशाल्लाह फ़ाइज़ा अली बि सुठी सिंगर आहे ऐं माशाल्लाह हीअ हिन जी वॉइस बि ज़बरदस्त आहे। माशाल्लाह माशाल्लाह। पोइ कीअं राब्तो हिन सां कजे सुमेरा अली सां? राजकोट नंबर आहे थो त ॻाल्हायांसि। हाँ ॾियो नंबर मूंखे ॾियो नंबर ॿुधाए ॾियो। यार रिंग तो मनेस थी। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदा ये सुमेरा अली जो नंबर आहे? जी जी वालेकुम अली जो नंबर आहे। अदा हाकिम चमू पियो ॻाल्हायां मुस्कान एंटरप्राइज कराची खां। जी जी हा त असांखे सुमेरा अली जो एल्बम करणो आहे त सुमेरा अली सां ॻाल्हायो असांखे। सुमेरा अली हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सुमेरा अली था ॻाल्हायो? जी जी सुमेरा अली था ॻाल्हायो। सुमेरा अली मां हाकिम अली चना थो ॻाल्हायां कराची खां मुस्कान एंटरप्राइज कंपनी जो सीईओ। अच्छा त कीअं ठीक आहियो तबियत बढ़िया? अल्हम्दुलिल्लाह सुमेरा तव्हां कीअं आहियो ख़ुशि आहियो? अलाए शुक्र आहे। सुमेरा असां तव्हांजो फ्रेश एल्बम करणु चाहियूं था मुस्कान एंटरप्राइज कंपनी में। थैंक यू सो मच। ऐं तव्हां जी राज किथे आहे? अस्पताल हैदराबाद। बस पोइ सही आहे थैंक यू सो मच। ऐं असां अॼु जेको आहे सो रवाना थियूं था कराची खां ऐं अचूं था तव्हांजे जेको आहे सो हाउस ते बंगले ते पोइ इंशाल्लाह उते वेही रूबरू कचहरी कंदासीं। भले भले अचो मस्त ठीकु आहे सुमेरा? माशाल्लाह थैंक यू सो मच। हाँ यो तो मुस्कान एंटरप्राइजेस चंद्रा पांडे शाम जो घर और तैयारी करी ठीक यस मुझे लगा से क्लियर है निकाले यार कंपनी में मुझे एल्बम में थी। यार माशाल्लाह तव्हांखे सुठी रिस्पॉन्स मिली आहे ज़बरदस्त तव्हां बहितरीनु माण्हू आहिनि इंशाल्लाह वेंदव तव्हांखे सुठी मोट मिलंदी। थैंक यू सो मच। बस हलो तो पाण देर शादी आहे। बिस्मिल्लाह हेलो यार माशाल्लाह ज़बरदस्त थी वियो। थैंक यू सो मच।
सुमेरा बाबा पुट्टम मुस्कान कंपनी वाला है जो उनसे टेस्ट हाथ में रखी है अच्छा है अलाए शुक्र अल्लाह सुभाणे कुझु करो ॾाढी तव्हांजी आवाज़ बि माशाल्लाह सॼी सिंध में धूम मची पई आहे ऐं असांजी कोशिशि आहे कि मुस्कान एंटरप्राइज़ में तव्हांजी फ्रेशर रूम कयूं सैद सागर शाह जी सिलेक्शन आहे माशाअल्लाह सुठो लॻे तव्हांखे कीअं थो लॻे मुस्कान एंटरप्राइज़ में कमु करे माशाअल्लाह सुठो लॻे इंशाअल्लाह ताला तमामु सुठो रूम कंदासीं असांजो रिकॉर्डिस्ट आहे कादिर साहिबु ऐं तव्हांजी तमामु घणी ॻाल्हि त कई आहे तमामु गहरो आवाज़ु आहे सुमेरा जो ऐं असांखे अची करे ॾाढी ख़ुशी थी आहे तव्हां वटि तव्हांजी ख़बर आई आहे सुमेरा अली जो नओं एल्बम अची रहियो आहे मुस्कान एंटरप्राइज़ में नाले वारी कंपनीअ में ज़बरदस्त ॾाढी ज़बरदस्त इख़बार लॻी वाह 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 अॼु जी ताज़ा ख़बर
खबर आई थी ताज़ा खबर मुस्कान एंटरप्राइज में सुमेराली जो न्यू एल्बम फ्रेश एल्बम अची रहा है सागर शाही सिलेक्शन में नओ एल्बम अची रहा है फ्रेश एल्बम सुमेराली ताज़ा खबर आई थी ताज़ा खबर सुमेराली में नओ एल्बम अची रहा है मार्केट में ॿुधण में सादा मुस्कान एंटरप्राइज में नओ एल्बम अची रहा है